सियापत महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय। कल तव्हां कथा ॿुधी राजा जलंधर ऐं देवताउनि राजा इंद्र जी लड़ाईअ जी देवताऊं हाराए जी करे सुमेर पर्वत में वञी लिकी पिया। छो जो उन्हनि जे जीआरण वारी जेका सरंजीवनी बूटी हुई उहा द्रोणाचल पर्वत में हुई ऐं राजा जलंधर उहो द्रोणाचल पर्वत ई उखाड़े समुंड में विझाए छॾियो। सुर्ग छोड़ सब सुर दुर गए, तबे जलंधर हरखत भय। राजा जलंधर ॾाढो ख़ुशि थियो जॾहिं देवताऊं सुर्ग छॾे विया। भेरी शंख शब्द बहु बाजे, सकल दैत्य अमरावत गाजे। राक्षसनि जी जीत जी घोषणा थी वई। राक्षस सभु सुर्ग में ई हाणे उत्सव मनाइण लॻा। दैत्य जब अमरावत पाई, नाम जलंधर फिरी दुहाई। जलंधर पहिरियों धरतीअ जो राजा हो, हाणे सुर्ग जो बि राजा थियो त टिनी लोकनि में जलंधर जी दुहाई थी वई, नालो थी वियो भई हाणे जेको बि राजा आहे उहो जलंधर आहे। दैत्य परस्पर अति हर खाने, सुर्गपुरी में बहु सुख माने। राजा जलंधर जी जीत सां राक्षस ॾाढो ख़ुशि थिया। राक्षसनि जो सुर्ग में अंदर वञण ई वर्जित आहे, दरवाजे तक अचण बि वर्जित आहे। पर हाणे त उहे स्वर्ग जा मालिक थी विया। स्वर्ग जा जेके सुख हुया कमाल आहे। जॾहिं कोई माण्हू सॼी जिंदगी तपस्या करे, साधन करे, अनेक प्रकार जा परोपकार करे, दान पुण्य धर्म करे, विर्त रखे, नेम करे, यज्ञ करे, हवन करे, पूजा पाठ करे, तॾहिं वञी सुर्ग नसीब थींदो आहे। ई राक्षस जेके तामशी ख़तरनाक, उन्हनि खे बिना कंहिं फल जे सुर्ग मिली वियो, बल्कि मालिक थी विया सुर्ग जा। निरख जलंधर सुर्ग बहुत हर खाइयो। राजा जलंधर सुर्ग ॾिसी करे एॾो ख़ुशि थियण लॻो, एॾो ख़ुशि थियण लॻो। दैत्य शुंभ को तहां राज बैठाइयो। राजा इंद्र जंहिं सिंहासन ते वेहंदो हो, उन राजा इंद्र जी राजगद्दीअ ते शुंभ राक्षस खे विहारियईं। पुन सुमेर पर चले दैत्य सब मेल करे। वरी ख़बर तो सभु राक्षस काॾे हलिया। उन्हनि पतो लॻायो भई देवताऊं काथे लिखिया आहिनि, सुमेर पर्वत में लिखिया आहिनि। सभु राक्षस ओॾे आया सुमेर पर्वत ते। निरख देव याविद तबे भजे हरे। देवताऊं जॾहिं बि लिकंदा वञी सुमेर पर्वत ते त पोयों उन्हनि जे कोई उन्हनि खे पकड़ण वरी न ईंदो हुयो। क्योंकि राक्षस जेको जीते वेंदो हो उहो जीत जे ख़ुशीअ में ई आनंद में मगन थी वेंदो। पर जलंधर ॾाढो बुद्धिवान राजा हुयो, ॾाढो तेज दिमाग़ वारो हुयो। उहो सोचे पियो कि देवताउनि खे मां ईअं छॾे न ॾियां, उन्हनि खे पकड़ियां मारियां कीअं बि करे, छो कि हाणे उहे वरी जीअरा न थी सघंदा। त उन्हनि खे ॻोल्हींदो ॻोल्हींदो उते आयो सुमेर पर्वत ते। हाणे सुमेर पर्वत ते जंहिं महिल आयो त देवताऊं ॾकी विया कि अॻे असां जॾहिं बि हाराइजी करे भॼी ईंदा आहियूं त जेको जीते वेंदो आहे उहो पोयों न पवंदो आहे, छॾे ॾींदो आहे। हीअ त पोयों हिते हली आयो आहे, हाणे असां काॾे वञूं? तॾहिं उन्हनि खे यादि आयो कि सुख में बहु संगी भये, सुख में बहु संगी भये, दुख में संग न कोई, दुख में संग न कोई। कहु नानक हरि भज मना, कहु नानक हरि भज मना। अंत सहाई होए, अंत सहाई होए। सुखन में त सॼो संसार तोसां गॾु हूंदो, सुखन में तुंहिंजो परिवार बि तोसां गॾु हूंदो,
सुखन जी वक़्त में तुंहिंजा दोस्त यार मिट माइट सब तोसां गॾु हूंदा, पर थोड़ो भी दुख तो अची वञे न इंसान के, पोइ धीरे 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 सभु किनारो करे वेंदा। त ॾिसंदा आहियूं असां पाण अखियुनि सां कि शरीर जो ई दुख कंहिंखे ईंदो आहे त पहिरियों मिट माइट दोस्त यार त तुरंत पासो थी वेंदा आहिनि। दोस्त यार त सिर्फ़ु जेसिताईं तव्हां उन्हनि खे पार्टियूं ॾींदव, खाराईंदव, पीआरींदव, उन्हनि जी दिलि ख़ुशि रखंदव, तेसिताईं दोस्त यार आहिनि। पोइ मिट माइट बि पासो करे वेंदा आहिनि। भई हाणे लकवो थी वियो अथसि, रोज़ु रोज़ु केरु पुछणु वेंदुसि? जंहिंमहिल वञेसि त रोए थो पियो, जंहिंमहिल वञेसि त रोए थो। कंहिंखे तव्हां ॾिठो हूंदो जंहिंखे लकवो लॻी वियो हुजे या अहिड़ो कोई असाध्य रोग थी वियो हुजे जंहिंजे वेझो ई कोई न वञे, कमरे में वञ त उते ॾाढी गंदी स्मेल थी अचे। पोइ धीरे धीरे परिवार वारा बि पासो करे वेंदा आहिनि। मिट माइट त छुटा, दोस्त छुटा, परिवार वारा बि पासो करे वेंदा आहिनि। उहे बि पोइ वेझो अचणु न चाहींदा आहिनि। कोई नौकर चाकर चवंदा आहिनि रखी छॾियो, जेको हिन जी सेवा करे असांखां नथी पुॼे। इहो ई त आहे। गुरु तेग बहादुर चवनि था, कथा सत्संग जेके ॿुधे थो त उन में सुजाग थी, इन संसार जे प्रीत खे सची प्रीत न सम्झ। जगत में झूठी देखी प्रीत, जगत में झूठी देखी प्रीत। उन्हनि सतगुरनि वाणियूं ईअं न लिखियूं, न अनुभव लिखियो आहे पंहिंजो। भई संसार में प्रीत कूड़ी तो बाबा, मता समझो कि सच्ची प्रीत आ। अपने ही सुख स्यूं सब लागे, अपने ही सुख स्यूं सब लागे। क्या दारा क्या मीत, क्या दारा क्या मीत। नाई पातशाही गुरु तेग बहादुर साहब जिन पंहिंजो सिर कुर्बान कयो हिंदू धर्म जे लाइ। शीसगंज गुरुद्वारो जंहिंजो दिल्लीअ में ठहियलु आहे, उते उन्हनि जूं सभु निशानियूं रखियल आहिनि। ॾींहं राति जोत थी ॿरे पई गुरु ग्रंथ साहिब जे हेठों। कॾहिं तव्हां दिल्लीअ वेंदव दर्शन करणु त उन्हनि जी समाधि उते ठहियलु अथव। उहो वणु अथव, जंहिं वण जे हेठों उन्हनि सिर कुर्बान कयो, उते हिकु ॾीओ ॿरंदो रहंदो आहे। कांच बंदि उन समाधीअ में, मथों गुरु ग्रंथ साहिब रखियलु आहे। कॾहिं वेंदव त ॾाकण खां हेठि लही करे तव्हांखे थोड़ो हेठि वञिणो पवंदो दर्शन करण जे लाइ। त उहे साहिब चवनि था, भई जगत में प्रीत झूठी अथई। मेरो मेरो सबे कहत है, मेरो मेरो सबे कहत है। जेसि ताईं तूं धनवान आ, जेसि ताईं तूं जवान आ, जेसि ताईं तूं सुंदर आ, सभु तोखे मेरो मेरो, माने मुंहिंजो मुंहिंजो, हे मुंहिंजो भाउ, हे मुंहिंजो दोस्त, हे मुंहिंजो सेण, अरे हे मुंहिंजो ख़ासि अथई भाई। मेरो मेरो सबे कहत है, मेरो मेरो सबे कहत है। कित स्यों बांध्यो चित, कित स्यों बांधो जीत। अंत काल संगी नहीं को, अंत काल संगी नहीं को। ये अचरज है रीत, ये अचरज है रीत। अंत काल कोई संगी न है। केॾी न हैरानीअ जी ॻाल्हि आहे भाई। जेके सभु चवनि पिया मुंहिंजो मुंहिंजो, उहे अंतकाल संगी नथा थी सघनि। अरे अंतकाल छा, हिते ई दुख में साथ नथा ॾियनि। हा, सब सुर मिल अस्तुत करत, हे प्रभ दीनानाथ। सभिनी मिली उस्तति कई भगवान जी, हे दीनानाथ। अंतर्यामी स्वामी प्रभ की जय हम सनाथ। अंतर्जामी स्वामी असांखे सनाथ कयो। तू ही जगत को करता श्रीपत, आदि अंत सब को तुम्हारी गत। तू ही जगत जो करता आहे, पालनहारा केर विष्णु भगवान। उन्हीं नारायण भगवान खे चवनि था तूं पालनहारा, ऐं तोखां बिना असांजो कोई न आहे। तू ही तो ॿुधंदे, ओ पालनहारे निर्गुण ओ न्यारे, तुम्हारे बिन हमरा कोनो नहीं। पालनहारे निर्गुण और न्यारे,
तुमरे बिन हमरा कोनो नाही। सबचो हमारी उलझन सुलझावो भगवन, तुम्हारे बिन हमरा कोनो नहीं। हमरी उलझन सुलझाओ भगवन, तुमरे बिन हमरा कोनो नहीं। जो ओ पालनहारे निर्गुण और न्यारे, तुमरे बिन हमरा कोनो नहीं। हमारी उलझन सुलझावो भगवन, तुमरे बिन हमरा कोनो नाही। देवताउन पुकार कई हरि, तोखों बिना असांजो ॿियो कोई कोने। मच्छ कच्छ नर सिंह वपु धार्यो, वावन रूप धार बल तार्यो। मच्छ कच्छ नरसिंह अवतार असांजे लाइ धारण कयो, 52 अवतार असांजे लाइ धारण कयो। धर वैराह रूप तुम लीनो, अभय दान सब सुर को दीनो। वाराह रूप, वाराह चइबो आहे सूअर खे। वाराह रूप बि तव्हां असांजे लाइ धारण कयो भॻवान। छा छा न कयो आहे भॻवान। भॻवान पंहिंजे भक्तनि लाइ, पंहिंजे प्यारनि लाइ छा छा न कयो आहे। हिकु माउ पंहिंजे बचड़नि जे लाइ छा छा न कंदी आहे, सभु कुझु कंदी आहे। उनखे अगरि मौत बि सिर ते खणणो पए त उहा मौत बि खणी वठंदी आहे। पंहिंजे बचड़नि खे कॾहिं दुख अचणु न ॾींदी आहे। भॻवान तव्हां बि असांजे लाइ छा छा न कयो आहे। अरे मच्छ कच्छ अवतार धारण कयो त ठीकु आहे। नरसिंह अवतार, अधु शरीर नर जो अधु सिंह जो। अरे वाराह अवतार सूअर जो, कोई पसंदि कंदो। असां हमेशह चाहींदा आहियूं असां सुठा कपिड़ा पायूं। कंहिं महिल गंदा कपिड़ा हुजनि, सुठा न हुजनि, मेरा हुजनि या फाटल हुजनि त असां चवंदासीं छॾिस, अॼु ॿाहिरि वेंदासीं न, प्रोग्राम कैंसिल, अॼु न। असां कपिड़ा अगरि सुठा उपलब्ध न आहिनि त। भॻवान तव्हां त सूअर जो बि वस्त्र धारण करे छॾिया। भॻवान तव्हां असांजी करी छा छा न कयो आहे। भॻवान छा नथा कनि, हर ॻाल्हि कनि था। जुग जुग अपने भगत उधारे, परस राम राम वपु धारे। हरि जुग जुग भगत पाइया, पैज रखदा आया राम राजे। राम अवतार, परशुराम अवतार। कृष्ण रूप प्रभ तुम कियो, कर मह गिरवर धारे। कृष्ण रूप धारण कयो, हिकु आंगुर ते पहाड़ खयो। मूसल धारा में घते, लिए गोप उभारे। केॾी भयंकर बरसात थी, पंहिंजे गोप ग्वालनि जी भॻवान कृष्ण रक्षा कई। हे प्रभ कृपानंद स्वामी, सकल जगत के अंतर्यामी। कृपा निधि स्वामी अंतर्यामी, सॼो जगत तव्हांजो आहे। सॼी जगत जा तव्हां मालिक आहियो। राखो अपने वृद्ध की लाजा, जहाँ तहाँ हमारे कीने काजा। पंहिंजे बिरद जी त लज रखो। राख पैज नाम अपने की करन करावन हारे। प्रभु जी खसमा ना कर प्यारे, बुरे भले हम थारे। साहिब चवनि था असां जहिड़ा आहियूं तहिड़ा तुंहिंजा आहियूं। पंहिंजे नाम जी त लज रख भॻवान। तुम बिन हमरा कौन सहाई, किसकी शरण ले हम जाई। तोखों बिना असांजो ॿियो केरु आहे, कंहिंजी शरण सां वञूं। इन दुष्टन ते रखिया कीजे, अभय दान प्रभ हमको दीजे। इन्हनि दुष्टनि खां असांजी रक्षा कयो, बचाए वठो। ही त सुमेर पर्वत ते बि ॿाहिरि अची बीठा आहिनि। शंख चक्र गद धारन हारा,
सकल विश्व को तुम ही धारा। हे जो हाणे मारींदा असांखे त पोइ त गुरु बृहस्पति वटि सरंजीवनी बूटी बि कोन्हे, हाणे केरु वरी पोइ असांजी रक्षा कंदो। ईअं रोई करे सभिनी देवताउनि पुकार कई। एक चित होए देवता अस्तुत करी अपार। साध संगत जॾहिं बि हिक चित हिक मन हिक लगन सां स्तुति पूजा प्रार्थना पुकार कई वेंदी आहे त उहा ज़रूरु भॻवानु ॿुधंदा आहिनि। जिम शंखासुर हथ कियो तैसे इन को मार। शंखासुर जेको कथा पहिरें ॾींहुं ॿुधव न, वेद खणी हली वियो समुंड में, उनखे जीअं मारियो हो भॻवानु, हिन जलंधर खे बि मारियो। जब सुर करी पुकार तब गोविंद सुन लीनो। देवतान पुकार कई, गोविंद पुकार ॿुधी। पड़ी भीड़ सुर सकल क्रोध मन बहुता की। भगवान हिकदम उथिया, जल्दी उथिया जीअं कोई तकड़ो उथंदो आहे। चौंप उठियो भगवान गरुड़ को बेग बुलायो। हिकदम गरुड़ खे सॾु कयूं। तब लक्ष्मी जी निरख विष्णु को वचन सुनायो। हिकदम लक्ष्मी सम्झी वई भगवान विष्णु खे चवण लॻी, छो जो सभु ई नज़ारा उन्हनि खे ॾिसण ईंदा आहिनि कि संसार में छा थो थिए, इहो कीअं ॾिसण ईंदा हूंदा। हिकिड़ो मालिक पंहिंजे हिकिड़े रूम में वेठे वेठे पंहिंजो सॼो दुकान, पंहिंजा गोदाम, पंहिंजी हर शइ कैमरे जे द्वारा ॾिसी सघंदो आहे। त इहा त उन्हनि भॻवान जी देवताउनि जी पुराणी शक्ति आहे। हे त असां कैमरा हाणे ठाहिया आहिनि, उन्हनि वटि जेका दिव्य दृष्टि आहे। हस्तिनापुर में संजय वेठो वेठो महाभारत जे युद्ध जो कौतक धृतराष्ट्र खे पियो ॿुधाए। इहे छा आहे? इहा दिव्य दृष्टि आहे, दिव्य शक्ति आहे, इहे पुराणी आहे। हे त असां हाणे कैमरा ठाहिया आहिनि। भॻवान लक्ष्मीअ खे जवाब छा था ॾियनि? लक्ष्मी हिकदमि भॻवान खां पुछो, काॾे था वञो? एॾो जल्दी, एॾो तकिड़ो गरुड़ खे सॾु कयो अथव। कवन काज को जावो मुझ को साच सुनाए। मूंखे सच ॿुधायो, सच ॿुधायो, तव्हां एॾो तकिड़ो कहिड़े कम सां था वञो? देवन का दुख जान के लक्ष्मी को हरि कयो तब। देवताऊं ॾाढा दुखी आहिनि, मुंहिंजा भक्त दुखी आहिनि। लक्ष्मीअ खे ॿुधायो भॻवान, तुम्हें जलंधर भ्रात है देवन को दुख दीन। समुद्र मों पैदा थी आ लक्ष्मी तूं, ऐं समुद्र मों ई पैदा थियो आहे राजा जलंधर। उन सभिनी देवताउनि खे दुखी करे छॾियो आहे। करो युद्ध तिन संग में या प्रण मन मह कीन। मां उन सां हाणे वञी करे लड़ाई कंदुमि। लक्ष्मी कहे सुन कंत लखिए न तेरा अंत। लक्ष्मी माता चवी थी, हे कंत, तुंहिंजो त कोई अंत पाए नथो सघे। जो करो भावे तो है अति प्रिया भ्राता मोह। तव्हांखे जीअं बि वणे तीअं कयो, परंतु मुंहिंजो जलंधर भाव आहे ऐं हर भेण खे पंहिंजो भाव प्यारो हूंदो आहे। तुम शकत सब किछ करो मम भ्रात भी रक्षा करो। तव्हांखे शक्ति आहे, तव्हां कुझु बि करे था सघो। बिना मुंहिंजे भाव जे मारे बि तव्हां देवताउनि खे स्वर्ग वठी ॾेई सघो था। ऐसा न कीजे काम तह रमापत है नाम। भगवान ईअं न कजो, आख़िर तव्हां लक्ष्मीअ जा पति आहियो। देव दैत्य जो श्रेष्ठ में तुम ते उपजी जान। हरे कृष्ण कृष्ण। हा भाई, आवाज ॾियो 5 बार। कृष्ण धाम में जेके सेवादारी आयो, खूब जोर सां मिली करे हिक साथ उच्चारण कयो। हा,
वाह वाह सेवादारन ती भगवान की कृपा थे जेके भी कृष्ण धाम में नित नेम सां अमृत वेले 6 बजे पहुची था वञनि अची सभु सेवाऊं संभालनि था। राति जो भी असांजूं न्याणियूं निमाणियूं असांजा ॿार जेके सभु संध्या काल जी आरतीअ में ईंदा आहिनि उहे आस पास ॿाहिरि अंदरि पूरो साफ़ सफ़ाई करे वेंदा आहिनि, बल्कि ॿाहिरि रोड बि साफ़ रखंदा आहिनि कि संगत जंहिं रोडनि तां जंहिं रस्तनि तां अचे थी उहे रस्तनि जूं बि ॿुहारियूं पाए छॾींदा आहिनि। धन सेवा सेवक परवान, सेवक परवान तो पइजी वञे भगवान जे चरणनि में जेको सेवा तो करे। हा तुम को सब जग एक सम सुन हर के भगवान। तब लक्ष्मी को हर कह दीना रुद्र वंश ते उन वपुलीना। लक्ष्मी जी ॻाल्हि ॿुधी भगवान खे खिल अची वई भई लक्ष्मीअ खे पंहिंजो स्वार्थ पंहिंजो भाव मिठो थो लॻे। ॿिया जेके देवताऊं 33 करोड़ उहे पंहिंजा ॿाहिरि नथा लॻनिसि, पंहिंजा बछड़ा नथा लॻनिसि, उहे वीचारा ॾींहं राति ओम जय लक्ष्मी माता तुमको सेवत हरि विष्णु विदाता पिया त आरतियूं ॻाइनि, उहे पंहिंजा बच्चा नथा लॻनिसि। अॼु पंहिंजे भाव जे करे हुननि वीचारनि जो भलो नथी चाहे, देवताउनि जो हिकिड़ी पंहिंजे भाव जो भलो थी चाहे। चवनि था पंहिंजे जॾहिं सॼे परिवार जो भलो हुजे त हिकु माण्हूअ खे भले घर जे ई माण्हूअ खे कुर्बान करे छॾिजे, जॾहिं सॼे शहर जो भलो हुजे त हिकु परिवार खे कुर्बान करे छॾिजे, कोई वॾी ॻाल्हि न आहे। ऐं जॾहिं सॼे देश जो भलो हुजे त हिकु शहर बि कुर्बान थी वञे त वॾी ॻाल्हि न आहे। हिते लक्ष्मी हिकु पंहिंजे भाव जे करे 33 करोड़ देवी देवता उन्हनि जो कल्याण नथी चाहे। ओहो, तॾहिं त चयो न हर कोई स्वार्थ जो, हर कोई स्वार्थ सां ॿधल आहे। चाहे देवी देवता हुजनि उहे बि स्वार्थ खां छुटल न आहिनि। चयो जय श्री कृष्ण। ब्रह्मा का पुनवर तिह होई जिसते उपजा मारे सोई। ब्रह्मा जो वरदान आहे जंहिंमो पैदा थियो आहे उहो ई मारे सघंदुसि। मां उनखे मारींदुमि न लक्ष्मी, मां त उन्हनि खे वञा थो भई सम्झाइण, मां त इन करे थो वञा कि देवताउनि खे थोरो धीरज अचे, मूंखे मारण जो अधिकार बि कोन्हे। उनखे ब्रह्मा ई वरदान ॾेई छॾियो आहे त जिस ते उपजी आहे मारे सोई। शिव शंकर खां सवा उनखे कोई मारे ई नथो सघे। होए हसवार गरुड़ पर धायो जहां दैत तह तत छिन आयो। भगवान गरुड़ ते चढ़ी उते आया जाते जलंधर हुयो। चली पवन खग पंख ते महाभयानक सो। भगवान जो गरुड़ हलंदो आहे त ॾाढी आवाज़ थींदी आहे, महाभयानक थधी हवा उन जी पंखनि में हलण लॻी। अत कर सीत व्यापियो दैत नास तह हो। अति थध अति शीत लहर हलण लगी। केहू मुए कई बेहबल भय केते भाग चहूं दिस गए। अच्छा, राक्षसन की थध बर्दाश्त न थींदी आहे। हिकदमि राक्षस जेके जलंधर सां गॾु हुया, केतिरा ई त राक्षस मरी विया, केतिरा राक्षस भॼी विया। हिकदमि उते मैदान ख़ाली थी वियो। जलंधर राजा छो कि ॾाढो शक्तिशाली हो, ॾाढो बलशाली हो, इन करे अकेलो जलंधर बचियो, बाक़ी सॼी सेना भॼी वई। निरख जलंधर क्रोधत भयो या अचरज तब देखियो नयो। हाँ, तब जलंधर मनह विचार्यो गगन चहूं और निहार्यो। हाँ, तब आकाश मौनी के पेख्यो गरुड़ारूढ़ श्रीपत देखियो। ॾाढो क्रोध आयो जलंधर खे कि जॾहिं 33 करोड़ देवताऊं अंदर लिकी पिया आहिनि त हे एॾी थधी हवा केरु थो हलाए। हवा त पवन देवता हलाईंदो आहे,
ऐं जॾहिं मां सभिनी खे जीते वरितो आहे त हाणे कंहिंजी हिमत थी आहे केॾी शीत लहर जंहिं हलाई आहे। जलंधर क्रोध में भरिजी आसमान ॾे निहारण लॻो। ध्यान सां निहारियईं त दूर आसमान में मथे श्रीपति गरुड़ ते नारायण भगवान नजर आयो। तबहि जलंधर बाण चलायो, लॻियो गरुड़ कौं धरन गिरायो। तेज हिकु तिखो बाण जलंधर हलायो, उहो अची गरुड़ खे लॻो। गरुड़ धरतीअ ते किरी पियो। जहां गिरियो तह तत छिन गयो, युद्ध काज हरि सन्मुख भयो। हिकदम जलंधर उते पहुतो जाते गरुड़ श्री नारायण भगवान अची हेठि किरिया हुया। उन्हनि सां लड़ाई करण शुरू कयईं। भगवत असुर युद्ध बहु करही, बरखै बाण में गज परही। जेतिरा भी शस्त्र उन्हनि ॿिन्ही वटि हुया, ॾाढी भयंकर लड़ाई नारायण भगवान ऐं जलंधर जी थी। बाणों का ऐसा झुड़ भयो, धरन आकाश एक होए गयो। खूब लड़ाई थी, खूब लड़ाई थी। उन लड़ाईअ खां पोइ आसमान छाइजी वियो। विष्ण गदा तब कर महलीनी, ध्वजा शस्त्र काट सब दीनी। भगवान विष्णु भगवान नारायण जलंधर जा सब अस्त्र शस्त्र कटे छॾिया। मार गदा हरि असुर को, दीनो धरन गिराए। भगवान के हथ में शंख चक्र गदा पदम हूंदो आहे। पंहिंजे गदा सां विष्णु भगवान जलंधर के घायल करे हेठि केरे छॾियो। दैत संभालियो आप को, लीनी गदा उठाए। लेकिन जलंधर भी ॾाढो शक्तिशाली हो, इन करे भगवान जो धक सही वियो। वरी उथी बीठो, पंहिंजी गदा हथ में संभालियईं। लई गदा कर दैत खगपत के मस्तक मारी। गदा खणी जीअं हलाई त वरी उहा गरुड़ जे मस्तक ते लॻी। गिड़ियो गरुड़ होए व्याकल हृदय मह विष्णु संभारी। गरुड़ व्याकुल थी किरंदे ई भगवान के पुकार कई, हरे नारायण। हरे काट गदा प्रभु दई, असुर पुन उद्यम किया। जीअं भगवान उन जा अस्त्र शस्त्र कटे पियो, पर जलंधर हार मञण वारो न हुयो। हिकदमि उथी पियो बीहे, वरी लड़ाई पियो करे। लियो धनख कर माहि सोई, हरि ने कट दिया। जेको हथियार खणे पियो भगवान कटे पिया छॾनि से। तब जलंधर मूठ चलाई, मार विष्ण को बहु हर खाई। तॾहिं जलंधर जॾहिं ख़ाली हथे थियो, तॾहिं हथनि सां ई लड़ाई करण लॻो। फेर हाथ मह डंड बजायो, दौड़ प्रभह के ऊपर धायो। हिकदमि भगवान जे मथों चढ़ी वियो जलंधर। कियो युद्ध कछ कहो न जाई, बहुत भांत की न लड़ाई। अनेक तरह सां उन्हनि हथनि सां ई लड़ाई कई, नारायण भगवान ऐं जलंधर। भगवंत तिस पर बहु हर खायो, भुजा पकड़ तब कंठ लगायो। आखिर जॾहिं लड़ाई करे थकिजी पिया, तॾहिं भगवान जलंधर खे ख़ुशि थी करे क्षमा करे छॾियो, माफ़ करे छॾियो। उन खे गले सां लॻायो। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण। युद्ध असुर की देख कर, भगवंत भयो दयाल। भगवान उन जी लड़ाई करण जी कला ते राजी थियो। कशवर मोपह मांग ले, बोलियो वचन रसाल। भगवान मिठी वचननि सां चवण लॻो, मां तुंहिंजी इनी युद्ध वीरता ते ॾाढो प्रसन्न थियो आहियां। जलंधर, तूं मूंखां कोई वरदान घुरी वठ। जो नह देवन योग्य बात, तो कौन सब दीजिए। तुंहिंजी कला ते, तुंहिंजी इन शूरवीरता ते, तुंहिंजी शक्तिअ ते एॾो प्रसन्न थियो आहियां। तूं जेको बि घुरंदे तोखे उहो वरदान मां ॾींदुमि। बहन तेरी तेरा मेरी साच सुने जिए। तुंहिंजी जेका भेण ऐं लक्ष्मी, उहा मुंहिंजी पत्नी आहे।
तुम स्यों करनी युद्ध योग्य नहीं जानिए। ऐं तोसां जेको रिश्तो आहे, तोसां जेको नातो आहे, उन नाते सां लड़ाई करण त योग्य नाहे। लक्ष्मी तेरी बहन सत्य कर मानिए। हा, कहे जलंधर प्रभ सुनो, दीजे वर हर खाए। जलंधर भी हथ जोड़े नम्रता सां चए थो, भगवान अगर तव्हां सच में राजी थिया आहियो, अगर तव्हां सच में ख़ुशि थिया आहियो त मूंखे हिकु ई वरदान ॾियो। श्री संयुक्त सब देव संग, वसो मोर गिर आए। लक्ष्मी सहित मुंहिंजे भेण सहित हली करे देवताउनि समेत जेके बि तव्हांजा सेवक आहिनि, सेवादारी आहिनि, सुननि सभिनी समेत मुंहिंजे जालंधरपुरीअ में हली करे निवास कयो, मुंहिंजे महल में हली रहो। बात जलंधर कौं कही, लई विष्ण सब मान। भगवान छोकी वाइदो कयो हो, जबान ॾिनी हुई कि तूं जेको घुरंदे असां तोखे ॾींदासीं, ऐं भगवान उनखे तथास्तु चयो भई तूं जेको घुरे थो असां तुंहिंजी मनोकामना पूरी था कयूं। सब असुर लक्ष्मी सहित प्रभ, रहो असुर गिर आन। भगवान भी आया, देवताऊं भी आया, जलंधरपुरी में लक्ष्मी माता भी आई। ये सभिनी खां ख़ुशि हुई लक्ष्मी माता, छो कि केर भी अॼु पेके अचण जो मौक़ो लक्ष्मी माता जा कोई पेका ही न हुया। ये भाव जागी पियो त हाणे पेका थी विया। ऐं कहिड़ी अहिड़ी स्त्री हूंदी जेका पेके वञे त ख़ुशि न थिए, पर कहिड़ो अहिड़ो पुरुष हूंदो जेको पेकनि में 4 ॾींहं खां वधीक रही सघे। रहंदा आहियो छा सावरनि में, घरवारीअ जे पेकनि में, तव्हांजे पेकनि में न? 4 ॾींहं बि न, अॼुकल्ह त हिकु ॾींहुं बि कोई न रही सघंदा। पर भगवान विष्णु भी अहिड़ो प्रेम लक्ष्मीअ सां कंदा हुया कि अची करे बसि सावरनि में ई रही पिया। चओ जय श्री कृष्ण। पर बल विधना अंक है, कोई न मेटन हार। वरी उहा ई ॻाल्हि थी अचे कि विधाता जा लेख परबल आहिनि ऐं अजीब आहिनि। हिकु त असांखे सम्झ में न ईंदा आहिनि, ऐं ॿियो वरी उन्हनि जे मिटाइण जो कोई डस्टर कोन्हे। लिखी जंहिं उन चाक सां कलम सां छॾिया ठीकु आहे, उन जे मिटाइण जो कोई कपिड़ो कोन्हे, कोई डस्टर कोन्हे, कोई अहिड़ो पाणी कोन्हे जो विधाता जा लेख कोई मिटाए सघे। गण गंधर्व संयुक्त प्रभ, वसै देत के द्वार। जलंधरपुरी में गण समेत, गंधर्व समेत, देवताउनि समेत, लक्ष्मी समेत श्री नारायण भगवान वसी रहा। निरख जलंधर बहुहर खायो, जन्म मरण का त्रास मिटायो। हाणे ॿुधायो केरु हूंदो जेको ईअं ख़ुशि न थिए, जंहिंजे घर में लक्ष्मी माता अची रहे, भगवान अची रहनि। उते कोई कॾहिं काल ईंदो, उते कॾहिं दुख ईंदो, उते कॾहिं कंहिं प्रकार जी काई बीमारी ईंदी? जलंधरपुरी में त ॼण वैकुंठ थी वियो, जाते भगवान उते वैकुंठ। उते त कंहिंखे ताक़त ई न आहे काई गड़बड़ करे सघे, खुद भगवान जाते था रहनि। हा, तबहि बड़ा महोछा कीना, सकल प्रजा को बहु सुख दीना। वरी जलंधर उत्सव कयो, वॾो भारी महोत्सव। भई लक्ष्मी नारायण मुंहिंजे घर अची महिमान थी रहिया आहिनि, सभु मुंहिंजे घर में सुख आहिनि। इन ख़ुशीअ में ऐं स्वर्ग लोक जीतण जी ख़ुशीअ में हाणे 3 लोकनि जो राजा जलंधर थी वियो। ताके राज दुखी न कोई, किसही तन रोग न होई। उन जे राज में कोई दुखी न हुयो, कंहिंखे रोग न पियो अची सघे, कंहिंखे दुख न पियो अची सघे। धर्म पालना राजा करे, काल अकाल को नहीं मरे। अकाल छा, काल सां बि कोई न पियो मरे। काल खे बि भउ हूंदो हुयो कि जलंधर जे नगरीअ में त मां वञा ई न, जलंधर जे देश में मां वञा ई न, छो जो मतां वरी मूंखे न कुझु सजा ॾेई छॾे।
त इन करे उते मृत्यु न पई अचे, कंहिं प्रकार जो कोई दुख न पियो अचे, सभई सुखी पिया वसनि। ऐं राजा जलंधर बि पंहिंजी प्रजा जो खूब ख्याल पियो रखे, हर प्रकार जो। देवन ठौरह दैत सब वसे जाय तेह काल। हरे कृष्ण। सब उन वक्त जलंधर जी नगरीअ में वसी रहा हुया। निरपन सुंभ दैत को दियो राज पाताल। पाताल जो राज निशुंभ खे, स्वर्ग जो राज शुंभ खे, ऐं पाण धरतीअ ते राज करण लॻो। नाम जलंधर तीन लोक मह फिरी दुहाई। टिनी लोकनि में जलंधर जो नालो थियो, यश थियो। देव भय वस दैत विष्ण या खेल रचाई। अॼु देवताऊं दैतनि जी वस थी आहे। कहिड़ा भॻवान जा खेल निराला आहिनि, उन जा खेल कुदरत वारे जा कोई सम्झी नथो सघे। करे राज सब असुर चित मोह बहु हर खावे। भगवान राज राक्षसनि खे ॾेई छॾियो, उहे ॾाढो ख़ुशि पिया थियनि, राजाऊं बणिजी वेही रहिया। जाते काथे हर ॻाल्हि जे मथों ज़िमेदारी राक्षसनि जी हूंदी, देवताऊं हेठियों कमु कंदा। हिन वक़्त बि जेके मथियूं ज़िमेदारियूं सभु देवताउनि खे, हेठों मनुष्य ऐं ॿिया सभु जातियूं कमु कंदा आहिनि। जेके सॼे संसार खे हलाइण वारा असांजा उहे 33 करोड़ देवी देवता आहिनि। परंतु राजा जलंधर जे राज में उल्टो थी वियो। जेके वॾा वॾा कम हुया, वॾी वॾी पोस्ट हुई, वॾा वॾा पद हुया, उहे सभु जलंधर राक्षसनि खे ॾिना। देवताऊं उन्हनि जे हेठों चपरासीअ वांगुरु कमु कंदा हुआ। चओ जय श्री कृष्ण। नाचे गावे बहुत ताल मृदंग बजावे। राक्षसनि खे जो टिनी लोकनि जो राज मिली वियो, नचण लॻा, ॻाइण लॻा, ताल मृदंग वॼाइण लॻा। निरखी भगवंत एह गते मन में बहु पछताए। हाणे सोचो राक्षस नचंदा हूंदा त कीअं लॻंदो हूंदो। देवताऊं त अञा सन्ना सुंदर स्लिम सभु स्मार्ट हूंदा आहिनि, सुंदर हूंदा आहिनि, जो कुझु खाईंदा ई न आहिनि। देवताऊं त पवन आहारी आहिनि न, त सभई सन्ना सुंदर, ऐं हिकदमि उन्हनि जो स्वरूप ॾाढो सुंदर हूंदो आहे। त उहे नचनि त सुठी ॻाल्हि आहे। राक्षस भयंकर भारी, अच्छा उन्हनि जो स्वरूप बि भयंकर, के सिंगनि वारा, के हिकु अख वारा, के कीअं के टेढ़ा, के मेड़ा। पोइ उहे नचनि त कीअं लॻंदो हूंदो। उहो वीचारनि खे ॾिसणो पवंदो हो। चुप करे वेही देवताऊं ॾिसंदा हुआ, ऐं हो नृत्य कंदा हुआ, ॻाईंदा हुआ, नचंदा हुआ, कुझु बि कंदा हुआ, मौज कंदा हुआ, आनंद कंदा हुआ। ऐं देवताऊं चुप करे ताड़ियूं वॼाईंदा, भई हा ॾाढो सुठो, वाह भाई वाह, ॾाढो सुठो था कयो तव्हां, ॾाढी सुठी डांस कई अथव, बढ़िया। उन्हनि खे मजबूरीअ में रोअणु ईंदो ॾाढो, भई हे भॻवान, हे कहिड़ा असांजे मथां ॾींहं अची विया। तही समय नारद मुनि पुरी जलंधर आए। उन वक़्तु अचानक नारद ऋषि जलंधरपुरीअ में आयो। निरख जलंधर नगर को नारद अति हर खाए। श्रीपत आत्म राम का कीनो दर्शन जाए। भगवान नारद, भगवान जो दर्शन करणो हो नारद खे। वैकुंठ वयो न मिलिया, क्षीर सागर वयो न मिलिया। पतो लॻाई भगवान काथिन काथिन काथिन। अरे धरतीअ ते न भगवान, अरे धरतीअ ते काथे? जलंधरपुरीअ में। नारद हली आयो, अची करे भगवान जो दर्शन कयईं। त कंहिंजो बि असां दर्शन कयूं, कंहिंखे बि ॾिसूं त स्वाभाविक आहे असां उन जे चेहरे खे ॾिसंदासीं। ऐं नारद भगवान जे अखियुनि खे ॾिठो, सभिनी देवताउनि जे चेहरे खे ॾिठो। बसि ॾिसण सां ई सभु सम्झी वियो कि कहिड़ी परिस्थिति आहे, कहिड़े हाल में। छो जो हिकु चेहरो अहिड़ी शइ आहे, अखियूं अहिड़ियूं शयूं आहिनि
जंहिंमें सॼो अंदरियों नज़ारो नज़र अची वेंदो आहे। जेको समझदार सियाणो माण्हू हूंदो आहे उहो कंहिंजे बि अखियुनि खे ॾिसी सम्झी वेंदो आहे कि हे सुखी आहे कि दुखी आहे, हिनखे कहिड़ी परेशानी आहे, हिनखे कहिड़ो दुख आहे, उहो सम्झी वेंदो आहे। नारद सम्झी वियो, भॻवान बि कुझु न चयो, देवताउनि बि कुझु न चयो। हा, हिकु ख़ुशि हुई माता, लक्ष्मी माता ॾाढो ख़ुशि हुई, बाक़ी हो सभु भव में हुया। उन्हनि जे अखियुनि में साफ़ भव नज़र पियो अचे, छो कि हिकु त हारियल हुया ऐं गुलाम हुया। हा, सतभामा को कृष्ण जी कहत कथा चितलाए। हीअ सॼी कथा कृष्ण भॻवान सतभामा खे ॿुधाए रहिया आहिनि। सुने पठे इस कथा को मन वांछत फल पाए। इहा कथा जेको ॿुधंदो पढ़ंदो उनखे मन वांछित फल प्राप्त थींदा। नारद रिख जो पुरी जलंधर आइयो। हा, कीनो दर्शन श्रीपत अत हर खाइयो। हा, निरख असुर का राज मुनि मन में कहे। मन में चवे तो नारद, सकल देव श्री विष्णु दैत वस होए रहे। ही सभु ॾिसण तो अचे देवताऊं आहिनि, विष्णु भॻवान, पर हिते सभु बंधन में आहिनि। जेको माण्हू बंधन में हूंदो आहे, कंहिं बि बंधन में, पोइ उनखे रोटी पाणी सुठी न लॻंदी अथव, भले चाहे वॾे अमीर घर में हुजे। हाणे कोई तोतो हुजे, कोई मैना हुजे, उहे कंहिं पिंजरे में बंदि हुजनि, उन्हनि वीचारनि खे मज़ो किथे ईंदो आहे। असां ॾिसी ख़ुशि थींदा, मिठू मिठू मिठू, राम चओ राम चओ। अरे मिठू वीचारे खां त पुछ उनजी कहिड़ी हालत आहे, उहो त जेल में आहे। हा, थी सघे थो कंहिंजो कंहिंजो पिंजरो ख़ूब पैसे वारो आहे, सोन जो हुजे, कंहिंजो ख़ूब वॾो बंगलो हुजे, कंहिंजो पिंजरो सोन जो हुजे, आहे त जेल। हथकड़ियूं चाहे सोन जूं सरकार ठाहे छॾे, लोह जूं न ठाहे, नियम कढी छॾे। हाणे त ख़ूब धन अचण वारो आहे न हिंदुस्तान में, काला धन वापसि ईंदो चवनि था। गवर्नमेंट सोन जूं हथकड़ियूं ठाहे छॾे, भई जेको बि अपराधी पकड़ींदासीं उनखे हथकड़ियूं सोन जूं पाईंदासीं, त अपराधी ख़ुशि थींदो छा? हथकड़ियूं चाहे सोन जूं हुजनि चाहे लोह जूं हुजनि, हथकड़ियूं त हथकड़ियूं, उन में कोई ख़ुशि न थींदो। ऐं छल भॻवान कंहिंखे बि हथकड़ी न पाराए, छल कंहिंखे बि भॻवान कंहिं बि प्रकार जी काई सजा न ॾे, सभई सुखी रहनि। क़ैद, ग़ुलामी, जेल, उन जहिड़ो कोई दुख आहे? नारद ऋषि अखियुनि में ई सम्झी वियो देवताउनि जे कि वीचारा हिते नज़र बंदि आहिनि, हिते क़ैद में आहिनि। कलह बुद्ध मन धार के गयो नृपत पत सोए। नारद ऋषि घुमंदे घुमंदे राजा जलंधर वटि पहुतो। आत्म जो विध ना करे आगे भाखों सोए। विधाता जी रचना अॻिते ॿुधो छा थियो। नारद जब राजा पह आयो निरख जलंधर वति हर खायो। जलंधर भी नारद खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। नारद को उठ कंठ लगाई कीनो आदर सभा बैठाई। चो जय श्री कृष्ण। हिकु नारद ऋषि, ये ब्रह्मा, ये शंकर भगवान, इन्हनि जी सभु इज़त कंदा आहिनि। राक्षस बि उन्हनि खे बुरो न मञींदा आहिनि। राक्षस भी भले देवताउनि सां दुश्मनी रखनि, विष्णु भगवान सां दुश्मनी रखनि, भले कंहिं भी देवी देवता जो बुरो चाहिनि, पर शंकर भगवान जी, ब्रह्मा जी ऐं नारद जी इहे अहिड़ा देवता आहिनि कि उन्हनि जी सभई इज़त कंदा आहिनि, चाहे राक्षस हुजनि चाहे देवता हुजनि, छोकी उहे कंहिंजो बि उन्हनि जे दिलि में कंहिंजे लाइ बि काई भावना न हूंदी आहे। त नारद खे ॾिसी करे ॾाढो ख़ुशि थियो, गले सां लॻाई। मुनि ते पुन यह पूछत भयो कवन दिशा ते आवन भयो। कि नारद ऋषि सॼे संसार जी परिक्रमा कंदा रहंदा, नारायण नारायण चई करे, भगवत नाम जी धुनी लॻाईंदे लॻाईंदे
टई लोक घुमंदा पुछिस तो जलंधर कहिड़ी दिशा खां आया आहियो, अॼु कहिड़े पासे खां तव्हां आया आहियो देव ऋषि? पुन जो दुर्लभ देखियो ताही, कहो बेग जो मोह पह नाही। स्वाभाविक आहे राजा जलंधर जे मन में इच्छा हूंदी हुई कि सभु मूं वटि अचनि था, ॾाढी तारीफ़ था कनि, भई तो वटि हे बि आहे, तो वटि हे बि आहे, तो वटि हे बि आहे, पर हाणे त भॻवान ई ख़ुदि मूं वटि आहे, भॻवान ई मुंहिंजे वस में आहे, मुंहिंजे घर में थो रहे। हाणे त मां जीअं चाहियां तीअं थी सघे थो, पर तॾहिं बि नारद खां पुछे थो अञा दुनिया में अहिड़ी काई शइ आहे छा जेका मुंहिंजी जलंधरपुरीअ में नाहे? ॿुधाए त नारद। कामधेन कल्पादिते लीन रतन मैं सोए। 14 रतन त मां न पिया ॾियनि देवताऊं, मां खसेव था मन। हिकु जेका गांइ बीठी आहे न कारे रंग जी नारद, इहा कामधेनु गऊं अथई सुर्ग जी। ऐं हे जेको सुंदर वण जंहिंजा गुल कॾहिं न मुरझाइजंदा आहिनि नारद ऋषि, इहो कल्प वृक्ष अथई जेको सुर्ग में लॻल हूंदो आहे, उहो मां हिते जलंधरपुरीअ में लॻाए छॾियो आहे। इन ते उत्तम अवर कछ होए सुनावो मोहे। इन खां बि कोई सुंदर कोई सुठी शइ हुजे त मूंखे ॿुधायो। नारद कहो तब नृप पाही, स्त्री रतन तोहे पहनाही। नारद चयो जलंधर बराबरि तुंहिंजो तोसां मिलण खां पहिरियों तुंहिंजी सॼी नगरी मां घुमी आयो आहियां, हिते सभु आहिनि, लक्ष्मी माता ख़ुदि हिते आहे, त भंडार त तुंहिंजा भरियल आहिनि, तो वटि सभु कुझु आहे, सभु कुझु आहे, सभु कुझु आहे, पर हिकु स्त्री रतन उहो तो वटि कोन्हे, जेका संसार में सभिनी खां सुंदर स्त्री उहा तो वटि कोन्हे। पूछत राजा कहो पुन सोई, स्त्री रतन काहे पह होई। हाणे व्याकुल थी वियो, इंसान खे दुनिया जूं सभु शयूं मिली वञनि तॾहिं बि जेका काई हिकु शइ घटि हूंदी आहे उन जे लाइ ई मन व्याकुल थींदो आहे, उन जे लाइ मन हैरान थींदो आहे, भई सभु कुझु त आहे, भॻवान इहा हिकु शइ बाक़ी मूंखे छो न ॾिनी आहे। राजा जलंधर व्याकुल थी वियो, देवर्षि ॿुधायो ॿुधायो काथे तव्हां स्त्री रतन ॾिठो? नारद कह राजा सुन लीजे, वही ठौर मैं तुमको दीजे। हाणे नारद चएसि तो राजा ॿुध त तोखे ॿुधायां। नारद ऋषि देवताउनि जो दुख दूर करण लाइ राजा जलंधर खे चवे थो, एक दिवस मेरे मन भयो, गिर कैलाश तहां चल गयो। हिकु ॾींहुं मुंहिंजे दिलि में भावना आई कि मां कैलाश पर्वत जी सैर करे अचां। कल्प वृक्ष तो तहां अनेका, देखियो कल्प तो है पह एका। हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण। हे राजा जलंधर, तूं ही कल्प वृक्ष हिकिड़ो पंहिंजे जलंधरपुरीअ में लॻायो आहे त तूं ख़ुशि थी करे मूंखे ॾेखारे थो, भई देवर्षि हे ॾिसो कल्प वृक्ष अथव सुर्ग जो, उती त अनेक अनेक चारों तरफ़ कैलाश पर्वत ते कल्प वृक्ष ई कल्प वृक्ष कतार सां लॻल आहिनि। कामधेन तिह पर बहु होई, तुम पह एक निहारी सोई। ओहो, हिकु कामधेन गऊं तूं जंजीरुनि में ॿधी करे हिते रखी आहे, ॾेखारे थो कि कामधेनु कपला गऊं आहे, कारे रंग जी सुर्ग जी गांइ आहे, ऐं उते त ॿधल न आहिनि, छुड़ियल आहिनि। कामधेन गऊं हिकु न हज़ारे थियूं पयूं घुमनि। जोगी रुद्र तहां मैं देखिया, रहत मसाने तिह को पेख्या। उतां जो मालिक हिकु फ़क़ीर आहे, उतां जो मालिक हिकु जोगी आहे, उतां जो मालिक हिकु शमशानी आहे जेको मसाणनि में रहंदो आहे। तिस जोगी पै तिरिया निहारी, चंद्रमा जैसी अत उजियारी। उन जोगीअ वटि सुंदर स्त्री आहे, अति सुंदर, टिनी लोकनि में कंहिं वटि न हूंदी। उन फ़क़ीर वटि जंहिंजे शरीर ते भस्म लॻल आहे,
केड़ी भस्म रख। ऐं जेको शमशान में तो रहे तो केड़ी रख लगाईंदो? लकड़ियुनि जी रख लगाईंदा? न न न, जेके मुर्दा उते जलंदा आहिनि उन्हनि जी रख। भस्मांगरागा जटाधरा, जटाऊं वॾा वार उन जा जटाऊं आहिनि जोगीअ खे। नारद भी सिधो नथो ॿुधाएसि भाई शिव शंकर भगवान, न, जोगी फ़कीर भिखारी शमशानी मसाणी। जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले जटाधराय। जटाधराय शिव जटाधराय, गाय भाई। हर हर भोले जटाधराय। भस्माधराय शिव भस्माधराय, हर हर भोले भस्माधराय। भस्माधराय शिव भस्माधराय, हर हर भोले भस्माधराय। गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले गंगाधराय। गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले गंगाधराय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। एड़ो स्वरूप आहे जोगीअ जो। वरी सुंदर में सुंदर स्त्री उन्हें वटा, न उन्हें जे समान लक्ष्मी सुंदर आ, न उन्हें जे समान तुंहिंजी धर्म पत्नी महारानी वृंदा, उहा भी सुंदर नाहे जेतरी उहा सुंदर आ। तिह समान त्रिभुवन नह काई, गौरी तिनका नाम सुनाई। उन्हें जो नालो गौरी आ, और गौरी टिनी लोकन में सुंदर आ। ऐसे जोगी पहतिरिया, रहती सुंदर सोए। जलंधर पुछी तो एडी सुंदर स्त्री, एडी सुंदर तो कंहिं राजमहल में रहण खपे, मसाणनि में जोगीअ सां फ़कीर सां गॾु कीअं रहंदी आ। तिन सम तेरे धाम में ऐसी तिरिया न कोए। नारद चयसि त तुंहिंजी सॼी जलंधरपुरीअ में एड़ी सुंदर स्त्री कोन्हे। गौरी सदा शिव संगन सदिन रहत बीच मसान। उहा गौरी अति सुंदर, टिनी लोकन में सुंदर। पहाड़ मार्ग में बहुत अति कठिन पैडा जान। अति कठिन पहाड़ मार्ग ते कैलाश पर्वत ते रहंदी आ। कह बात नारद उठ चले, कहूं दिस गयो सुपलाए। नारद बस एतिरो समाचार ॿुधाए करे हली वियो। तब दैत खरबर भयो, मन मुनि चिंता गयो। तॾहिं राजा जलंधर जे मन में अंदर गड़बड़ पैदा थी वई, खलबली पैदा थी वई, हिकु आग लगी वई। राह कृत जो दैत दुए, लिए निकट बुलाए। राहुअ खे सॾु कयईं। राहु हिकदमि आज्ञा पाए करे अची वियो। बहु विदित न कौ नृप कही, सकल बात समझाए। सब समझाए करे राहुअ खे चयईं। सुनहु राह कैलाश सिधावो, तहां जाय शिव को समझावो। राहुअ खे चयईं कैलाश पर्वत ते वञ, उते हिकु शिव अथई, उन शिव खे वञी सम्झाए। रहो मसान दृढ़ावहु जोगा, पुन स्त्री संग करहो भोगा। कि तू रहे तो जंगल में, रहे तो पर्वत ते, और रहे तो वण जे हेठों, त एडी सुंदर स्त्री तो पाण वटि छो रखी आहे।
जोगी होय के ग्रस्त कमावे, ऐसी बात न शोभ्या पावे। तू जोगियां तो जोग कमाए, योग कर, साधना कर, तपस्या कर, भजन कर, तू गृहस्थ में छोथो रहे। यह तेरिया अब मोको दीजे, योग्य ध्यान का सिमरन कीजे। या स्त्री राजा जलंधर तो के न्यापो ॾिनो आहे कि उन खे ॾेई छॾ, तूं हिते निश्चिंत वेही योग ध्यान कर। सुनी बात तब राह ने, उठ चलियो कैलाश। राहु कैलाश पर्वत ते हली आयो। राजा जलंधर जी आज्ञा जंहिंखे मिलंदी पोइ अॻिते पोइते न सोचींदो, बसि उन जी आज्ञा ते अखियूं बूटे हली पवंदो हुयो। तहाँ आए प्रापत भयो, जह शिव करत निवास। जाते शिव जो निवास आहे, बड़ जे वण हेठों विशाल वट वृक्ष, भगवान शिव शंकर उते रहंदो आहे। उते अची पहुतो राहु। रुद्र पह चल राहो आयो, दई बात सुनाए। जीअं जीअं राजा जलंधर चयो हो, उहे ई लफ़्ज़ अची करे शिव शंकर भोलेनाथ के चई छॾियईं। जो दैत मुख ते सुनी थी, सो कही सत्य सुभाए। पूरी पूरी सॼी वार्ता जीअं जलंधर चई हुयसि, उहा सॼी वार्ता भगवान भोलेनाथ के चई। उदध का सुत है जलंधर, कयो तुझे संदेश। भगवान शंकर कुछ जवाब न ॾिनो, चुप करी ॿुधन्स पिया भई छा थो ॻाल्हाए। तॾहिं नारद चए तो, समुद्र जो पुत्र आ जलंधर राजा, हिन महिल टिनी लोकनि ते उन जो अधिकार आहे, उहो टिनी लोकनि जो मालिक आहे। जिह सुर असुर हरिवस किए, भयो तीन लोक नरेश। राक्षस त उन जी वश में पहिरियों ई हुया, हाणे त नारायण भगवान ऐं सभु देवताऊं बि उन जी वश में ने। नृपत जलंधर तुह कहो, सुनहो रुद्र जी जान। हे रुद्र जी, असांजे राजा जलंधर तोखे न्यापो ॾिनो आहे। तुम जोगी शमशान के, हम हैं देव राजान। तूं जोगी आहे ऐं वरी शमशान में रहण वारो, तो असां आहियूं देव समान राजाऊं। तो शमशान में एॾी सुंदर स्त्रीअ खे विहारे वेही रहियो आहे। गौरी हमको दीजिए, कही बात नृपतो है। गौरी असांखे ॾे, राजा जलंधर तोखे संदेश ॾिनो आहे। योग्य हमारे या तिरिया, तुम्हारे योग्य न हो। इहा स्त्री असांजे लाइक़ु आहे, तुंहिंजे लाइक़ु नाहे। सुनते रुद्र क्रोध मन धारियो, मस्तक स्यों एक पुरख निकारियो। भगवान कुछ भी न चयो, वरी भी शुक्र आहे कि भगवान भोलेनाथ जी टी अख न खुली। उन्हनि पंहिंजे मस्तक खे बसि झटको ॾिनो त भगवान जी जटाउनि मां हिकु महाभयंकर दूत पैदा थी वियो। मूसल जैसे दंत बनाए, महाभयानक नेत्र दिखाए। छोकी भगवान शंकर जा जेके भी गण आहिनि, भगवान शंकर जा जेके भी सेवक आहिनि, भगवान शंकर जी जेका भी सेना आहे, उहे सुंदर न आहिनि, उहे देवताऊं न आहिनि, महाभयानक सभु। हिकु महाभयानक दूत भगवान शिव जो गण साम्हूं अची बीह रहियो। निरखत रूप राह डर पायो, तत्काल मुड़ पीछे धायो। भगवान शंकर सां त ॻाल्हाए वियो, पर जंहिंमहिल ॾिठई हे साम्हूं अची वियो बॉडीगार्ड, राहु ॾकण लॻो, पोइ ते सुरकी बीठो। भगवान शंकर छा कयो? देख पीछे फिर आगे धाई, वही पुरख तिह पीछे जाई। भगवान शंकर भी कुछ न चयो, बसि इशारो कयसि भई करेसि पूरो हिनखे। हे सम्झे त मां अमृत पीतो आहे त न मरंदुमि, अमृत पीतो आहे त भेण पीसे चटणी ठाहे छॾींदासीं टमाटनि जहिड़ी। अमृत पीते ते करेसि पूरो, करेसि वञ। भगवान भोलेनाथ जो दूत उन जे पोयों न हलियो, जाॾे वञे पियो 10 फुट अॻियां पियो नज़र अचेसि।
उनखे वञण जी ज़रूरत न। ओए राहू जाॾे वञे पियो, हे टपो ॾेई 10 फुट अॻु में ई पियो बीह रहियसि, वरी वापसि पियो मोटे, वरी हेॾे वञे, माने जाॾे वञे उहो अॻु में ई बीठो आहे उते। तव तिह पुरख राह कौं गहियो, राह वचन शिव कौं कह दयो। आख़िर उन पकड़े वरितो राहू खे, केतिरो भॼंदो, जंहिंमें एॾी शक्ति आहे कि जाॾे तूं वञे तो अॻु में ई बीठो आहे, त तुंहिंजी शक्ति उन जे साम्हूं छा, घणी देरि हलंदी। पकड़े वरितईंसि, ऐं पकड़े वरितईंसि त कोई ईअं न सम्झे कि मां अमृत पीतो आहे त अमर थी वियुमि, न, भॻवान जे हथ में इहे सभु अमृत बि। उन अमृत जा बि कोई घणा उपाव हूंदा न। भॻवान अगरि उन अमृत पीअण वारे अमर खे हवा जो रूप करे छॾिस त छा कंदो, हवा थी वेंदो। रख ठाहे सघेसि त रख ठही वेंदो। भोलेनाथ चएसि तूं सम्झे तो मां अमृत पीतो आहे त अमर थी वियुमि। हा, असां चाहियूं त तोखे रख बि ठाहे था सघूं। पकड़े वरितईंसि। हाणे उहो छा चवणु लॻो राहू, ॿुधो। मैं ब्राह्मण की रखिया कीजे, इसी पुरख ते मोह छुड़ी हाणे जे। हथ जोड़ी चवणु लॻो, भॻवान भोलेनाथ दया कयो, दया कयो, रक्षा कयो। मां त पंहिंजे राजा जो न्यापो तव्हांखे ॾिनो, मां थोरी कोई ग़लती कई आहे। मूंखे जेको राजा चयो मां तव्हांखे अची ॿुधायो, ऐं तव्हांखे ख़बर हुई कि न ख़बर अथव मां ब्राह्मण आहियां। चयो जय श्री कृष्ण। हाणे हुयो अलाए न, पर चए पियो मां ब्राह्मण आहियां। हा, तूं अविनाशी पूरन देवा, तीन लोक कर तुम्हारी सेवा। अच्छा, हथ जोड़े भगवान शंकर खे चए तो तूं अविनाशी आहे। भोलेनाथ टई लोक तव्हांजी सेवा कनि था, तव्हां देवनि जा बि देव आहियो, महादेव आहियो। जो वसीठ को आवे जोई, तिन को मारन योग्य न होई। इहो त सोचो भगवान शिव कि जेको तव्हांजे दर ते पैगाम खणी आयो आहे, संदेश खणी आयो आहे, उहो संदेश वाहक आहे। उहो संदेश कहिड़ो बि हुजे, उन संदेश ॾियण वारे जी कहिड़ी ग़लती आहे। अॻे पोस्टमैन खणी ईंदा हुया न कार्ड जा तार, पोइ कोई तार ईंदी, उनखे टेलीग्राम चइबो आहे। तार ईंदी त माण्हू ॾकी वेंदा, अरे तार आई आहे, अरे तार आई आहे, टेलीग्राम आयो आहे, ॾकी वेंदा माण्हू। छोकी साधारण त पोस्ट कार्ड, लिफ़ाफ़ो इहे ईंदा, पत्र। पर संदेश वाहक जो कहिड़ो ॾोह आहे। अगरि उन संदेश में लिखियलु आहे काई सुठी ॻाल्हि या काई ख़राबु ॻाल्हि, काई बुरी ख़बर, स्वाभाविक आहे तार ईंदी त उन में काई न काई दुखदायक सूचना हूंदी, तुरंत भई हीअ ॻाल्हि थी वई आहे। संदेश वाहक जो त कोई ॾोह न आहे। न्यापो ॾियण वारे जो भगवान कहिड़ो ॾोह, तव्हां मूंखे छो था मारायो, मूं ते नाराज़ छो थिया आहियो। तब महादेव विनय सुन पायो, यह को वे प्रदूत होए आयो। विप्र जे करे माफ़ी मिली हुअसि। चए तो ब्राह्मण आहियां। भगवान पंहिंजे दूत खे चए अरे भाई न न छॾिस, इनखे न ठाहे चटणी इन जी, छॾ छॾ। रुद्र कयो यह काम न कीजे, ब्राह्मण की हत्या नहीं लीजे। ब्राह्मण जी हत्या न कयो, छॾे ॾियोसि, छॾियोसि, छॾेसि छॾेसि। उन वीचारे खे छॾणो पियो शंकर भगवान जी आज्ञा सां। शिव दयाल होए पुरख बुलायो, तब तिह छाड़ पुरख फिर आयो। उन छॾे त ॾिनो, पर राहूअ खे तॾहिं बि भउ पियो थिए भई मतां मन फिरी न वञेसि, वरी न पकड़े वठे। परे थी बीठो राहू, परियों पियो वेनती करे। रुद्र कयो तब राह को, जाए कहो तिह पाहे। भगवान शंकर राहूअ खे चयो पंहिंजे राजा खे संदेश ॾे। उन जो संदेश तो असांखे ॾिनो, हाणे असांजो संदेश उन राजा खे ॾे जेको तुंहिंजो राजा आहे। यम मार्ग के पंथ का, तुम्हें दिखावो राह। हे राजा जलंधर, तो टई लोक वस करे छॾिया, टई लोक जीते वरिता। देवताऊं राक्षस भगवान नारायण समेत सभु देवताऊं पंहिंजे कब्जे करे वरिता, पर हिकिड़ी जॻह तो न ॾिठी आहे। उहा जॻह तोखे भगवान शंकर चवंसि था असां ॾेखारींदासीं।
पुरख कहे तब रुद्र कहो इन्ह छॾायो तो उहा जॻह ते यम मार्ग मौत जो रस्तो तो मौत न ॾिठो आहे तुंहिंजो मौत नज़दीक आहे वेझो आहे। असांजी सिंधीअ में ॾाढियूं सुंदर सुंदर कहावतूं अथव पुराणियूं। अॼु जे ॿारनि खे त हाणे शायदि उहे चवण बि न ईंदियूं मुंहं सां, न की चवण सां सम्झ में ईंदनि, पर सिंधीअ में जेके कहावतियूं आहिनि पुराणियूं पुराणियूं इहे ॾाढियूं सुंदर अथव। उहे असांखे लिखणु खपनि ऐं यादि रखणु खपनि असांजी ख़ासि करे सिंधी समाज खे। हिकु कहावत आहे, ॻोह खे मौत खणे त उहा शिकारियुनि जा घर ॻोल्हींदी आहे। ॻोह हिकु जानवर थींदो आहे जंगल जो, हिकु जीअं सांडरो थींदो आहे उन खां वॾो थींदो आहे। उहो माण्हूअ खे बि मारे सघंदो आहे, नांगनि खे खाई सघंदो आहे, पर उन जा बि शिकारी हूंदा आहिनि। उहा ॻोह जेका हूंदी आहे उहो वॾो सांडरो जेको हूंदो आहे, अगरि उन खे जंहिं ॾींहुं मौत खणंदो आहे, मौत अचिणो हूंदो अथसि त उहो शिकारीअ जे घर पहुची वेंदी आहे पाण ई। शिकारी त उनखे मारे ई छॾींदो। तीअं भॻवानु शंकर चवनि था तोखे बि मौत वेझो अची आहे शायदि, तॾहिं तो हेॾी असांखे ख़बर बि कोन्हे संसार जी। असां त भंग पी वेठा था पंहिंजे राम नाम में जुड़ियल आहियूं, असांखे त ख़बर ई न आहे केरु राजा थियो आहे, केरु संसार थो संभाले, केरु संसार थो हलाए। असांजो कमु त ख़ाली ख़तमु करणु, सफ़ाई करणु बसि। भॻवानु शंकर महाकाल, कालनि जो बि काल, जाते बि काथे प्रलय थी अचे तो भॻवानु शंकर जे इशारे सां प्रलय थींदी आहे। भॻवानु शंकर चवनि था असांजो त संसार सां मतिलबु ई न आहे, तूं हेॾी छो थो पियो खोसे, जाते आहीं उते सुखी रहो। असां त तोॾे न आयासीं, तूं हेॾे कीअं माण्हू मोकिलिया कैलाश पर्वत ते। हाणे तोखे उहो मौत जो दरवाजो ॾिसणो पवंदो। हा, पुरख कहे तब रुद्र कहो इन्ह छॾायो तो राहु हली वियो। भॻवानु शंकर जो सेवक चएसि थो प्रभु तव्हांजो हुनखे छॾाए छॾियो मूंखों, हाणे मां छा कयां? मूंखे आज्ञा ॾियो, मां खावां छा? मूंखे पैदा कयो तो मूंखे बुख लॻी आहे, ऐं मुंहिंजो खाधो त तव्हां खसाए छॾियो। ऐं वरी ख़बर पई कि उहो अमृत पीतल माण्हू आहे त उहो त काफ़ी लंबो टाइम हले हा, चॿाड़े चॿाड़े हुनखे खाइजे हा। जीअं उहो खाईंदा आहिनि छा चइबो आहे हलवो, चाइना राम जो सिंधी हलवो चॿड़जंदो न आहे, जीअं चिंगम थींदो आहे। पयो खा पयो खा पयो खा, काफ़ी टाइम हलंदो आहे। तीअं भॻवानु मां सोचां पियो त ॾाढो सुठो टेस्टी आइटम तव्हां ॾिनो आहे मूंखे, ॾाढी सुठी शइ खाइण लाइ ॾिनी अथव, वरी खसेव अथव छो भोलेनाथ? हाणे मां छा खावां? हाणे मां कहिड़ो नाश्तो कयां? तुम्हारी आज्ञा जो अब पाऊं, जो कछु कहो सोई मैं खाऊं। जेको तव्हां चओ उहो खावां। कहे रुद्र पुरखा सुन लीजे, जो कछु कहो सोई तुम कीजे। भॻवानु शंकर चयो मां जेको चवां मञींदे, जेको चवां उहो खाईंदे। तूं उनखे खाइण पियो चाहें? जेको राहु हुयो ॿिए सां चंद्रमा खे थो खाए, ॿिए सां सूरज खे थो खाए, उनखे तूं खाए हा? चएसि हा प्रभु खाई वञा सां, तव्हां छा था सोचो? मां बि आख़िर तव्हांजो सेवक आहियां, भोलेनाथ जो सेवक आहियां, कोई घटि ॻाल्हि आहे? चएसि अच्छा तूं खाईंदे, मां जेको चवां भोलेनाथ ख़ुशि थी। उहो विसरी वञनि की भई कोई आयो तंग करे वियो न, जल्दी हिकु रस हूंदा आहिनि भॻवानु, संत जन फ़क़ीर दरवेश शिव शंकर भॻवानु, हिकु रस हूंदा आहिनि। काई बि ॻाल्हि थी ओॾी महिल ई वरी ठीकु, वरी समभाव। दुख आयो हली वियो, सुख आयो हली वियो, वरी उअं ई। भॻवानु चवनि था पुट तोखे मां जेको चवां खाईंदे? हा बाबा हा, जेको चओ जीअं चओ। हा, सकल देह जो आपनी भक्षण करो अघाए। सभिनी खां सुठी ॻाल्हि अथई पंहिंजो पाण खे खाई छॾ। ही कथा में जेके तव्हां कथा ॿुधो था हिन जो ॿाहिरियों रूप तव्हांखे सम्झ में ईंदो, अंदरियों रूप तो ब्रह्म ज्ञान।
कथा जी जेको अंदर आ वो ब्रह्म ज्ञान आ। ॿाहिरि जेका तव्हां कथा ॿुधो था उहो त देवी देवताउनि जी कथा आहे, भोलेनाथ जी कथा आहे, भगवान जी कथा आहे, लक्ष्मी माता जी कथा आहे, पर जेको उन जो अंदरियों वास्तविक रूप आहे उहो गहरो ज्ञान आहे, ॾाढो आम कोई माण्हू सम्झी न सघंदो आहे, उहो ब्रह्म ज्ञान आहे। उहो ज्ञान आहे कि अरे तूं पंहिंजो पाण खे मार, मन खे मार, पंहिंजो पाण खे ख़तमु कर, ॿियनि खे ख़तमु करे ॿियनि खे मारे करे छा कंदे? मारणो अथई त पंहिंजो पाण खे मार। शिव शंकर भॻवानु पंहिंजे दूत खे था चवनि ऐं उन वीचारे आज्ञा मञी। हा, सुनत वचन सब खाइयो, शीस रहियो एक जाए। उन बि पंहिंजो पाण खे पूरो ख़तमु करे छॾियो। हिकिड़ो राहूअ वांगुरु उन जो बि खाली सिर बचियो, चए भॻवानु थी वियो कमु। हा, देखी यागत पुरख की, हरख भयो महादेव। रे पुरखा की रत रहो, दीनो वर तब एह। भगवान भोलेनाथ थोड़ी ॻाल्हि ते राजी थी वेंदा आहिनि। हिन त वीचारे पंहिंजो पाण खे ख़तमु करे छॾियो। कोई जल चाढ़े शिव ते त उन जी आस पूरी थी वेंदी आहे। कोई 5 मिंट ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जाप करे उन जी आस पूरी थींदी आहे। 5 मिंट ख़ाली जाप करे त उनखे कंहिंजे अॻियां हीअं हथु फैलाइणो न पवंदो, उनखे कॾहिं ज़रूरत न पवंदी पैसे वैसे जी। पर इहो बि असां आलसी जीवन खां नथो पुॼे कि 5 मिंट ओम नमः शिवाय चऊं रोज़। पर ईअं न कि हिकु ॾींहुं चयोसीं वरी हिकु ॾींहुं विसरी वियो, हिकु ॾींहुं ॿियो कोई कमु यादि अची वियो। न, सनानु करे 5 मिंट ओम नमः शिवाय जाप करणो ई आहे त ज़िंदगीअ में हीअं न कंहिंजे अॻियां करणो पवंदो, हमेशह हीअं हूंदो हथु। छोकी महादानी भगवान शंकर राजी थी विया, एॾो गदगद थिया पंहिंजे सेवक ते, पंहिंजे सेवादारीअ ते। ऐं कोई सेवादारी आज्ञा मञे तू नीति त ॾाढो भगवान ख़ुशि थींदा आहिनि। कीरत मुखी नाम है तेरा, द्वारपाल तुम हो वह मेरा। तुंहिंजो नालो कीरत मुखी, अॼु खां वठी तूं असांजो द्वारपाल थींदे, सदाई असांजे साम्हूं रहंदे, हमेशह गॾु रहंदे। प्रथमे तुम्हारी पूजा होई, ता पीछे मुझ पूजे कोई। जेको बि ईंदो मंदिर में पहिरियों तुंहिंजे अॻियां मथो टेकींदो, पोइ अंदरि ईंदो। शिव जो मंदिर जाते बि हूंदो आहे त उते हिकु गोल मुख आकृति ठहियल हूंदी अथव, उहा राक्षस जी हूंदी आहे, उन जो नालो आहे कीरत मुखी। जो जन प्रथमे तो धियावे, सो जन अमर पदार्थ पावे। अमर पदार्थ मिलंदा उन्हनि खे। तुम्हारी रक्षा जिस पे होई, आत्म राम न भय तिस कोई। तूं जंहिंजी रक्षा करणु चाहींदे उनखे काल बि सताए न सघंदो। हा, पूरो कर, ठीकु आहे बस। हा, सर्व संगत बिही करे आख़िरी हाज़िरी भरियो।